अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है। मैं हूं आपका एम सलीम और आप देख रहे हैं हमारा यूट्यूब चैनल मुर्शिद की मज़े। तो जी दोस्तों, आज हम यहाँ आए खेती बाड़ी में घास काटने। तो दोस्तों, हमें जो उर्दू कम आता है इसलिए हम सिंधी में बात करेंगे। तो जी दोस्तों, असां हिते आया हूँ मिर्चन में घुमण, गाह कपण ढगन लाए। सो कुछ टाइम पास भी कयूं। दोस्तों, असां नए व्लॉग सां गॾु हिते मन घुमण आया हूँ, गाह भी कटे वेंदासीं ऐं जेको आहे सो हुन सां गॾोगॾु मां चयो दोस्तनि खे बि घुमायां। मिर्चनि जो फ़सुलु, मिर्चनि ते आया आहियूं। हे साईं ॾिसो साईं, हे अथव मिर्चनि जो फ़सुलु तव्हां कॾहिं ॾिठो आहे? हे अथव मिर्च दा, हाणे गुल झलनि था, हाणे फर झलींदा, हाणे हे अथव मिर्च। मिर्चनि में वॾो महिनत आहे असुल में। हिन में तक़रीबन 3 महीना लॻी वेंदा आहिनि महिनत कंदे कंदे। 3 महीननि खां पोइ हे तयारु थींदा आहिनि। सो हिननि में घणो महिनत आहे, ॾाढो सफ़ा। हे अथव मिर्च, अञा नंढा आहिनि। हे जेॾी महिल वॾा थींदा, फर झलींदा, पोइ हिननि जी पटाई थींदी। हिननि में कुझु गाह दा पटियूं, हिननि मां कुझु गाह कपियूं ढगी लाइ। गाह भी घटि आहे मिर्चनि में, अलाए कॾहिं गाह घणो थींदो। त असां गाह कपियूं, गाह कटियूं। ऐं हमरा तूं छा थो करीं ते? मां गाह थो कयां। तूं छा लाइ गाह थो करीं? असांखे ज़रूरत आहे, असांजे ढगनि जे लाइ कुझु बि कोन्हे। वरी तूं बि हिते अची गाह थो करीं। आहे थोरो, तूं जो सभु पटे वेंदे, पोइ असां वरी काॾे वञूं? छा कयां, मजबूरी आहे, छा कयूं यार। ढगा बुख पिया था, बोर्ड जा ॿुॾियल। अचे हे वठ मुंहिंजे लाइ, बोर्ड जा ॿुॾियल, बोर्ड जो ॿुॾियल पोइ ढगा तबाह थी विया। जाई अलाह बो कोन रखियो थी छा? बो रखियो साईं। पोइ 1000 रुपया को माण्हू ॾियनि था। 1000 रुपया केरु ग़रीब माण्हू भरे? 1000 रुपया हाय महांगो आहे यार। 1000 ते हा थोरो गाह पट असां लाइ कुझु बचाए जा सुभाणे खां। न जाम तूं परेशान न थी तूं। हा हे भला मिर्च कॾहिं फरदर झलींदा? फरियूं यार मथे महीने में इंशाल्लाह 20 तारीख़ पटाई कंदासीं, अल्लाह ख़ैर करे। हा सही फरियूं झलनि थियूं हाणे। काथे हिननि में त फर ई कोन्हे, किन में आहे न। सही आहे। छा कयूं यार, गाह भी घटि आहे तोवारे मिर्चनि में, घटि आहे बसि, घणो न आहे। हा मेड अदा घिन मेरी मोकल में तेरे नाल दुलंदी हाँ, मैं तेरे नाल दुलंदी हाँ। दोस्तों, हे थोड़ा मिर्चन में गाह था कयूं। हे थो गाह ढगन लाइ कुछ कयूं न। हमरा अचे तो बोह महांगो आ, वाकई बोह असल में महांगो आ। इन जे करे केर वठी नथो सके। 1000 ते मण मिले थो। सो कुछ मिड़ी गाह कटे वञूं, कपे वञूं ढगन लाइ, मिड़ी हुननि जो गुज़ारो कयूं न। वांदो वेठा हूं घर में, इन जे करे कुछ मन ढगन लाइ गाह कपे वञूं। तूं सही आहे न। हल छोकरा, हल कपे वठ, गाह कपे वठ। जल्दी कर। उम्र गुजारी गिफलत दे विच, उम्र गुजारी गिफलत दे विच, जो कत यारी करत सही। चारी पहर गुनाह विच गुजरन, चारी पहर गुनाह विच गुजरन, खबरां पासन मरत सही। उम्र गुजारी गिफलत दे विच। वाह सही, जबरदस्त मोहम्मद यूसुफ, वाह जो कलाम ॿुधाए छॾी। सफ़ा असर मन दिल खुश करे छॾियई। हाँ यार, छा कयूं बस भाई साईं, जबरदस्त सफ़ा ॿुधाए छॾी। सफ़ा सफ़ा क्यों था शाम जे टाइम तव्हांजा दोस्त अचनि था। सही आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, एहसान तव्हांजा। सो दोस्तों, इहो ई हुयो असांजो अॼु जो व्लॉग। सो वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।